वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इमरान ख़ान यू टर्न ख़ान बणिजी चुको आहे। माज़ी में जेको कुझु इमरान ख़ान चयो हुन ते यू टर्न वरितो। ॿुधो आहे त पीटीआई खे पंहिंजे माण्हुनि ते यकीन नाहे, इन लाइ सेनेट चूंडनि में शो ऑफ हैंड जो चई रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट ते हुकुम ते हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। 30 सालनि लाइ ज़मीन ज़राअत लाइ लीज़ ते ॾिनी वई हुई, पर उन ते फार्म हाउस ठाहियो वियो। सैदाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त मलीर में ज़राअत लाइ वरितल ज़मीन कमर्शियल इस्तेमाल थी त ऑपरेशन शुरू कयो। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते कब्ज़ा ख़त्म कराया पिया वञनि। ॾुख अथमि त हलीम आदिल शेख मुंहिंजे वालिद बाबति ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कया। मुराद अली शाह चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन कया पिया वञनि। मलीर में ऑपरेशन खे सियासी रंग ॾियण जी कोशिश न थियणु घुरिजे। हलीम आदिल चवण में मुंहिंजी साराह करे रहियो हो, हाणे वरी मुंहिंजे वालिद खे बि घटि वधि ॻाल्हाए रहियो आहे। मुराद अली शाह चयो त लीज़ ते वरितल ज़रई ज़मीन ते कारोबारी सरगर्मियूं नथियूं करे सघजनि। मलीर जे इंतिज़ामिया ज़रई ज़मीन ते कमर्शियल सरगर्मियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। मुराद अली शाह सेनेट इलेक्शन बाबति आर्डीनेंस खे खिल जोॻो करार ॾींदे चयो त आर्डीनेंस सुप्रीम कोर्ट जे कम में मुदाख़लत करणु बराबरि आहे। सुप्रीम कोर्ट खे अहिड़े अमल जो नोटिस वठणु घुरिजे। वॾे वज़ीर चयो त इमरान ख़ान यू टर्न ख़ान बणिजी चुको आहे। माज़ी में जेको कुझु इमरान ख़ान चयो हुन ते यू टर्न वरितो। पीटीआई खे पंहिंजे माण्हुनि ते यकीन नाहे, इन लाइ सेनेट चूंडनि में शो ऑफ हैंड जो चई रहिया आहिनि।